ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 9/4/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार त हाणे सत्य बाप द्वारा सची ॻाल्हियूं ॿुधी करे सोजरे में आया आहियो त तव्हांजो कर्तव्य आहे सभिनि खे अंधियारे सां कढी सोजरे में लाहिणो। प्रश्न आहे, जॾहिं तव्हां ॿार कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदा आहियो त कहिड़ी हिकु ॻाल्हि ज़रूरु यादि रखो। उत्तर आहे, मुख सां बार बार बाबा बाबा चईंदा रहो। इन सां पंहिंजोपन समाप्त थी वेंदो, वरसो बि यादि रहंदो। बाबा चइण सां सर्वव्यापी जो ज्ञान पहिरियों सां ई ख़तमु थी वेंदो। अगरि कोई चए भॻवानु सर्वव्यापी आहे त चओ बाबा सभिनि जे अंदरि कीअं थी सघंदा आहिनि। गीता अॼु अंधेरे में आहे इंसान। ओम शांति। ॿारनि छा चयो ऐं कंहिंखे पुकारियो? हे ज्ञान जे सागर अथवा हे ज्ञान सूर्य बाबा। भॻवान खे बाबा चइबो आहे न। भॻवानु बाप आहे त तव्हां सभु ॿार थी वियो। ॿार चईंदा आहिनि असां अंधियारे में अची करे पिया आहियूं, तव्हां असांखे सोजरे में लाहियो। बाबा चइण सां सिद्ध थींदो आहे कि बाप खे पुकारंदा आहिनि। बाबा अक्षर चइण सां उहो लव अची वेंदो आहे, छो जी बाप सां वरसो वरितो आहे न। सिर्फ़ु ईश्वर व प्रभु चइण सां बाप सां वरसे जी रचना न ईंदी आहे। बाबा चइण सां वरसो यादि ईंदो आहे। तव्हां पुकारंदा आहियो बाबा असां अंधियारे में अची करे पिया आहियूं। तव्हां हाणे पोइ ज्ञान सां असांजो दीपक जगायो, छो जी आत्माउनि जो दीपक बुझी वियो आहे न। मनुष्य मरदा आहिनि त 12 ॾींहं दीवो जगाईंदा आहिनि। हिकु ग्रत विझण सां जे लाइ वेठो रहंदो आहे कि किथे दीयो बुझी न वञे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां भारतवासी सोजरे में अर्थात ॾींहं में हुयो, हाणे राति में आहियो। 12 घंटा ॾींहुं 12 घंटा राति, उहा आहे हद जी ॻाल्हियूं। इहा त बेहद जो ॾींहुं बेहद जी राति आहे, जंहिंखे चइबो आहे ब्रह्मा जो ॾींहुं सत्य त्रेता, ब्रह्मा जी राति द्वापर कलयुग। राति में अंधियारो हूंदो आहे न, मनुष्य ठोकरियूं खाईंदा रहंदा आहिनि। भॻवान खे ढूंढण लाइ चारों तरफ़ फेरा लॻाईंदा रहंदा आहिनि, परंतु परमात्मा खे पाए न सघंदा आहिनि। परमात्मा खे पाइण लाइ बि भक्ति कंदा आहिनि। द्वापर खां भक्ति शुरू थींदी आहे, अर्थात रावण राज्य शुरू थींदो आहे। दशहरे जी बि हिकु स्टोरी ठाही अथनि। स्टोरी हमेशह मनोमय ठाहींदा आहिनि, जीअं बाइस्कोप नाटक आदि ठाहींदा आहिनि। श्रीमद भगवत गीता ई सची आहे। परमात्मा जे ॿारनि खे राजयोग सिखायो, राजा ई ॾिनी, पोइ भक्ति मार्ग में वेही उहा स्टोरी ठाही अथनि। व्यास गीता ठाही अर्थात स्टोरी ठाही। सची ॻाल्हि त बाबा द्वारा असां हाणे ॿुधायूं। हमेशह बाबा बाबा चईंदो रहणो खपे। परमात्मा असांजो बाबा आहे। नई दुनिया जो बाप ॻाल्हि त बाप द्वारा ई हाणे ॿुधूं था न। हमेशह बाबा चवनि था त ज़रूरु उन्हनि सां असांखे स्वर्ग जो वरसो मिलणो खपे। हाणे त 84 जन्म भोगे हाणे नर्क में अची पिया आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हां भारतवासी सूर्यवंशी चंद्रवंशी हुयो, विश्व जा मालिक हुयो, ॿियो कोई धर्म ई न हुयो। हुनखे स्वर्ग अथवा कृष्णपुरी चइबो आहे। हिते आहे कंसपुरी। बाप दादा यादि दिलाईंदा आहिनि लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। बाप ई ज्ञान जो सागर, शांति जो सागर, पतित पावन आहे, न कि पाणी जी गंगा। सभु ब्राइड्स जो हिकु भॻवानु ब्राइड ग्रूम आहे। इहे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। हिन करे पुछिबो आहे आत्मा जो बाप कीअं, त मुंहिंजी भेण आहिनि। चईंदा आहिनि असां न ॼाणंदा आहियूं। अरे आत्मा तव्हां पंहिंजे बाप खे न ॼाणंदा आहियो।
चईंदा आहिनि गॉड फादर पोइ पुछिबो आहे उन्हनि जो नाम रूप छा आहे। गॉड खे पहचानंदा आहियो त चई ॾींदा आहिनि सर्वव्यापी आहे। अरे ॿारनि जो बाप कॾहिं सर्वव्यापी हूंदो आहे छा? रावण जी आसुरी मते केतिरा बेसम्झ थी आहिनि। देह अभिमान नंबर 1, पंहिंजे खे आत्मा निश्चय न कंदा आहिनि। चई ॾींदा आहिनि मां फलानो आहियां। इहा त थी वई शरीर जी ॻाल्हि। असल में स्वयं केरु आहिनि इहे बि न ॼाणंदा आहिनि। मां जज आहियां, मां हीअ आहियां, मां कंदा रहंदा आहिनि, परंतु इहा रॉन्ग आहे। मां आत्मा आहियां, हिन सृष्टि ते मां पार्ट थी विझायां। हर हिकु आत्मा में पंहिंजी पंहिंजी विशेषता हूंदी आहे, उन अनुसार हर हिकु पंहिंजो पंहिंजो पार्ट थो वधाए, है न। मां शरीर सम्झण सां रॉन्ग थी वेंदो आहे। भाव मुंहिंजो इहे 2 चीजूं हूंदियूं आहिनि। आत्मा अविनाशी आहे, शरीर विनाशी आहे। शरीर नाम शरीर ते पवंदो आहे, आत्मा जो कोई नाम न हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो नाम शिव आहे। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि न। हाणे निराकार जी जयंती कीअं थी सघंदी आहे? उहा कंहिंमें ईंदा आहिनि, इहे कंहिंखे पतो न आहे। सभु आत्माउनि जो बाप, सभु आत्माउनि जो नाम आत्मा ई आहे। लेकिन शिव बाबा जी आत्मा ते नाम छा पियो आहे? शिव। परमात्मा जो नाम आहे शिव। बाक़ी सभु सालिग्राम आहिनि, आत्माऊं ॿार आहिनि। हिकु शिव सभु आत्माउनि जो बाप आहे। उहा आहे बेहद जो बाप। उन्हनि खे सभु पुकारंदा आहिनि कि असांखे अची करे पावन ठाहियो। असां दुखी आहियूं। आत्मा पुकारंदी आहे, दुख में सभु ॿार यादि कंदा आहिनि। पोइ इहे ई ॿार सुख में रहंदा आहिनि त कोई बि यादि न कंदो आहे। दुखी ठाहींदो आहे रावण। त जॾहिं दुख में आहियूं त बाबा खे सभु यादि कंदा आहिनि। जॾहिं सुख मिली वेंदो आहे त कोई बि यादि न कंदो आहे। त हाणे सभिनि जा दुख दूरि करण बाबा आया आहिनि त सभु केॾो सुठी रीति ज्ञान ॿुधंदा आहिनि। बाबा सां योग लॻाईंदा आहिनि, जंहिंजो बि पाठ आहे। पोइ उन खां पोइ सुख में हली वेंदासीं, पोइ बाबा खे भुलिजी वेंदासीं। पर बाबा चईंदा आहिनि इहो बि ड्रामो। बाप सम्झाईंदा आहिनि इहे रावण तव्हांजो पुराणो दुश्मन आहे, इहे बि ड्रामा जो खेल ठहियलु आहे। त हाणे सभु अंधियारे में आहिनि, हिन करे पुकारंदा आहिनि हे ज्ञान सूर्य अच, असांखे सोजरे में वठी हलो। भारत सुखधाम हुयो त कोई पुकारंदो ई न हुयो बाबा खे, कोई अप्राप्त वस्तु ई न हुई। हिते त चिलाईंदा रहंदा आहिनि ही शांति देवा। बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि शांति त तव्हांजो स्वधर्म आहे, गले जो हार आहे। आत्मा शांतिधाम जी रहवासी आहे। शांतिधाम खां पोइ सुखधाम में ईंदी आहे। हुते त सुख ई सुख आहे, तव्हांखे चिलाइणो न हूंदो आहे। दुख में ई चिलाईंदा आहिनि रहम करो दुख हरता सुख करता बाबा अचो। शिव बाबा मिठे बाबा सां, शिव बाबा मिठो बाबा वरी खां आया आहिनि, ईंदा ज़रूरु आहिनि। तॾहिं त शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। श्री कृष्ण आहे स्वर्ग जी जयंती, स्वर्ग जो प्रिंस, उन्हनि जी बि जयंती मल्हाईंदा आहिनि। परंतु श्री कृष्ण कॾहिं आया इहे कंहिंखे पतो न आहे। राधे कृष्ण जी स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि, इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि। मनुष्य ई पुकारंदा रहंदा आहिनि ओ गॉड फादर। अच्छा उन्हनि जो नाम रूप छा आहे? त चई रहिया आहिनि कि शिव बाबा त नाम रूप खां न्यारा आहिनि। अरे तव्हां चईंदा आहियो गॉड फादर, पोइ नाम रूप खां न्यारो कीअं थी वियो? आकाश पोलार आहे, उन्हनि जो बि नाम आहे आकाश आहे न। तव्हां चईंदा आहियो असां बाप जे नाम रूप आदि खे न ॼाणंदा आहियूं। अच्छा पंहिंजे खे ॼाणंदा आहियो? हा असां आत्मा आहियूं। अच्छा आत्मा जो नाम रूप ॿुधायो। पोइ चई रहिया आहिनि आत्मा सो परमात्मा। आत्मा नाम रूप सां न्यारी त न थी सघंदी आहे न। आत्मा हिकु बिंदी स्टार मिसल आहे।
भ्रुकुटी जे विच में रहंदी आहे। जीअं नंढी सी आत्मा में 84 जन्मनि जो पाठ नूंदल आहे। इहे ॾाढा सम्झण जी ॻाल्हि आहे। इन करे 7 रोज़ भट्टी थींदी आहे। द्वापर खां रावण राज्य शुरू थी वेंदो आहे। तॾहिं खां विकारनि जी प्रवेशता थींदी आहे। सीढ़ी उतरंदा आया आहियूं। हाणे सभिनि खे ग्रहण लॻल आहे। कारा थी इन करे पुकारंदा आहिनि, हे ज्ञान सूर्य अचो, अची करे असांखे सोजरे में वठी हलो। शिव बाबा खे चईंदा आहिनि ज्ञान सूर्य खे। अज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेर विनाश। ज्ञान अंजन सतगुरु ॾिनो, अज्ञान अंधेरो विनाश। बुद्धि में बाबा ईंदा आहिनि। त हाणे केरु आयो आहे? ज्ञान सूर्य बाबा। ज्ञान अंजन ॾिनो त अज्ञान अंधेरो विनाश। ॻाइनि न त बुद्धि में बाबा अची वेंदा आहिनि। ईअं न की ज्ञान अंजन गुरु ॾींदो आहे। गुरु त ॾेर आहिनि, सतगुरु। इन करे चईंदा आहिनि सतगुरु। उन्हनि में हितां जे गुरुअनि में ज्ञान काथा आहे। सर्व जो सदगति दाता त हिकु शिव बाबा ई आहे। उन्हनि जो थोरी गायन आहे। ज्ञान सागर पतित पावन सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे। पोइ ॿियो कोई ज्ञान कीअं ॾेई सघंदो आहे? साधू माण्हू त चई ॾींदा आहिनि भॻवान सां मिलण जा अनेक रास्ता आहिनि। शास्त्र पढ़णु, यज्ञ तप आदि करणु, सभु भॻवान सां मिलण जा रास्ता आहिनि। लेकिन पतित पोइ पावन दुनिया में वञी न सघे। बाबा चईंदा आहिनि मां ख़ुदि ईंदो आहियां। भॻवान त हिकु ई आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर बि देवता आहे। उन्हनि खे भॻवान न चईंदासीं। उन्हनि जो बि बाप शिव आहे। प्रजापिता ब्रह्मा त हिते ई हूंदो न। प्रजा हिते ई आहे। नाम बि लिखियलु आहे न, प्रजापिता ब्रह्मा कुमारी इंस्टीट्यूशन। त ॿार ठहिरिया न, ढेर बीके आहिनि। वरसो शिव बाबा सां मिलंदो आहे, न की ब्रह्मा। वरसो दादे सां मिलंदो आहे, ब्रह्मा द्वारा। ब्रह्मा द्वारा वेही करे शिव दादा असांखे स्वर्ग में वञण जे लाइक़ु ठाहींदा आहिनि। ब्रह्मा द्वारा ॿारनि खे अडॉप्ट कंदा आहिनि। ॿार बि चईंदा आहिनि बाबा असां तव्हांजा ई आहियूं, तव्हां खां वरसो वठंदा आहियूं। बाबा द्वारा स्थापना थींदी आहे कंहिंजी? विष्णुपुरी जी। शिव बाबा राजयोग सेखारींदा आहिनि। श्रीमत अथवा श्रेष्ठ श्रेष्ठ भॻवान जी गीता आहे। भॻवान हिकु ई निराकार शिव बाबा आहे। गीता मतिलबु गीता ज्ञान। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ॿार 84 जन्म वरिता आहिनि। आत्मा परमात्मा अलॻि रहे भूतकाल सां अलॻि त भारतवासी रहनि। ॿियो कोई धर्म न हुयो। उहो ई पहिरियों मूंखां बिछड़े आहिनि। बाबा सां बिछड़ी करे हिते पाठ वॼाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हे आत्मायूं हाणे मुझ बाप खे यादि करो। इहा यादि जी यात्रा अथवा योग अग्नि आहे न। तव्हांजे सिर ते जो पापनि जो बोझो आहे मतिलबु आत्मा में, उहो हिन योग अग्नि सां सभु भस्म थी वेंदो। हे मिठा ॿार तव्हां ऐं गोल्डन एज सां आयरन एज में आया आहियो। हाणे मूंखे यादि करो। हाणे मूंखे यादि करो। इहे बुद्धि जो कमु आहे न। देह सहित देह जे सभु संबंध छॾो, मामेकम यादि करो। तव्हां आत्मा आहियो। इहे तव्हांजो शरीर आहे। मां आत्मा कंदी आहे। तव्हांखे रावण पतित ठातो आहे न। इहे खेल ठहियलु आहे। पावन भारत पतित भारत। जॾहिं पतित ठहींदो आहे त बाबा खे पुकारंदा आहिनि। राम राज्य खपे चईंदा बि आहिनि, परंतु अर्थ खे न सम्झंदा आहिनि। ज्ञान ॾियण वारो ज्ञान जो सागर त हिकु शिव बाबा ई आहे न असांजो। ज्ञान ॾियण वारो पूरी विश्व जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियण वारो हिकु शिव बाबा ई आहे। बाबा ई अची करे सेकेंड में वरसो ॾींदा आहिनि। हाणे तव्हां बाप जा ठहिया आहियो है न। हाणे असां कंहिंजा ठहिया आहियूं? शिव बाप सां।
बाप सां सूर्यवंशी चंद्रवंशी वरसो वठिणो आहे, पोइ सत्युग त्रेता में त अमर ठही वेंदो। हुते ईअं न चईंदा कि फलानो मरी वियो। हाणे बाबा असां ज्ञान था वठूं, बसि असां सूर्यवंशी चंद्रवंशी जो वरसो बाबा असांखे ॾींदा, हुते असां सुख में रहंदासीं। बाबा त चईंदा आहिनि द्वापर कलयुग में बि तव्हांजा जन्म ॾाढा सुठा हूंदा आहिनि, छोकी हाणे जो वरसे जो असरु त रहंदो ई आहे न, है न। सत्युग में कॾहिं हीअं न चईंदा कि फलानो मरी वियो। सत्युग में कॾहिं अकाले मृत्यु न थींदी आहे। तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो, तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो। दुख जो नाम ई न रहंदो आहे सत्युग में, है न। उन्हनि खे चइबो ई आहे सुखधाम। ॾिसो केॾी वंडरफुल ॻाल्हि आहे न, सत्युग में कोई शरीर छॾंदो त उन समय माण्हू बैंड बाजा वॼाईंदा, मतिलबु उन्हनि खे जरा बि न लॻंदो आहे कि फलानो कोई हुयो असां, छो सभु पंहिंजे पंहिंजे उन्हनि में संतुष्ट रहंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि पंहिंजे पंहिंजे जीवन में। त कोई आहे न आहे, आहे त ठीकु आहे, न आहे त हुननि उहे देह में मोह न रखंदा आहिनि, है न। हिते त आदत पइजी वेंदी आहे न, बराबरि कोई इंसानु असांजे आसपास सॼो ॾींहुं आहे ऐं हिकदमि सां उहा हली वञे, बसि सत्युग में सम्झ हूंदी आहे, है न। हिते बि कोई असां सां गॾु आहे, कोई वेंदो आहे कोई सुठो कमु करणु, त माण्हू केॾो ख़ुशी ख़ुशी सां उन्हनि खे छुटी ॾींदा आहिनि कि हा हा वञो घुमी अचो, इहो कमु करे अचो, है न। त हुते बि इहे ई रहंदो आहे कि आत्मा थोरी वेंदी काॾे, आत्मा त ॿियो शरीर वठंदी, पंहिंजो खाईंदी पीअंदी खेॾंदी, त हिन करे उन्हनि खे कोई दुख न थींदो आहे। बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहियूं, हुते त ॾाढा वैभव हूंदा आहिनि। भक्ति मार्ग में मंदर ठाहिया, हुन समय बि केतिरो धन हुयो न तव्हांखे, है न। भारत छा हुयो, बाक़ी ॿिया सभु आत्मायूं निराकार दुनिया में हुयूं। ॿार ॼाणे विया आहिनि, ऊच ते ऊच बाबा आहे। हाणे स्वर्ग जी स्थापना करनि था न बाबा, ऊच ते ऊच शिव बाबा, पोइ आहे ब्रह्मा विष्णु शंकर, सूक्ष्म वतनवासी, पोइ इहा दुनिया आहे। ज्ञान ई तव्हां ॿारनि जी ज्ञान सां ई तव्हां ॿारनि जी सदगति थींदी आहे। ॻायल बि आहे न, ज्ञान भक्ति वैराग्य, पुराणी दुनिया सां वैराग्य ईंदो आहे, छो जो सत्युग जी बादशाही मिलंदी आहे न। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो। हाणे असांखे जो अतीन्द्रिय सुख जो ख़ुशी जो आनंद मिले थो, उहो असांखे शिव बाबा जी मदद सां मिले थो, हा न। त असांजी आत्मा सत्युग में असां वटि उहो ई सुख, ओड़ो सुख त न मिलंदो, पर सत्युग में असां वटि हेॾी सारी चीजूं हूंदियूं, सामग्री हूंदी, त असांजो ध्यानु सॼो उन्हनि में हली वेंदो। ऐं हाणे असांखे उहो सुख जी अनुभूति, जीअं ज्ञान ॿुधंदे ॿुधंदे जॾहिं सम्झ ईंदी आहे त असांखे उहो ख़ुशी थींदी आहे, उहो शांती मिलंदी आहे, उहो अतीन्द्रिय सुख जो, आनंद जो, अलौकिक आत्मिक प्रेम जो, बाबा सां निस्वार्थ प्रेम जो, शक्तियुनि जो अनुभव थींदो आहे, है न। त हाणे सभु उहो असांखे शिव बाबा सां गॾु मिले थो। सत्युग में उहा देहधारी मनुष्य आत्माउनि सां, प्रकृति सां, पशु पक्षियुनि सां, मतिलबु दुनिया जी सामग्री सां असांखे उहो सुख, शांती, आत्मिक प्रेम, उहो सभु मिलंदो। त केॾो डिफरेंस आहे, उन्हनि में कमु थींदो वेंदो, लेकिन हिते शिव बाबा जो कमु न थींदो। शिव बाबा सां असां जॾहिं कनेक्शन में ईंदा आहियूं त उहो सभु भरंदो रहंदो आहे, भरंदो रहंदो आहे, असां में बि भरंदो आहे, ऐं असां द्वारा ॿियनि आत्माउनि में बि, प्रकृति में बि भरिजंदो वेंदो आहे, पशु पक्षियुनि में बि भरिजंदो रहंदो आहे। जेतिरो असां बाबा खे यादि करे स्वयं में भरिजंदा वेंदासीं, ओतिरो असां द्वारा पूरे विश्व में बि भरिजंदो वेंदो।
चाहे आत्माऊं, चाहे जीव जंतु जानवरनि में, चाहे पेड़ पौधनि में, तत्वनि में, ग्रहनि में। त जब बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो, त जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदासीं त असां द्वारा सभिनि में भरिजंदो। पोइ सत्युग त्रेता द्वापर कलयुग में उन्हनि जंहिंमें बि असां द्वारा भरिजियो आहे उहो सभु असांखे मिलंदो उन्हनि सां। पोइ जॾहिं उहो ख़तमु थी वेंदो पोइ वरी बाबा ईंदा, वरी असां बाबा खे यादि कंदासीं, सभु कुझु भुलिजी करे वरी उहो भरिजंदो वेंदो, ईअं थींदो ई रहंदो। त बाबा जेके चवनि था कि ज्ञान सां ई ॿारनि जी सदगति थींदी आहे, ॻायल बि आहे न, ज्ञान भक्ति वैराग्य। पुराणी दुनिया सां वैराग्य थींदो आहे, श्री सत्युग जी बादशाही मिलंदी आहे। हाणे बाप चवंदा आहिनि ॿार मामेकम यादि करो, मूंखे यादि कंदव त तव्हां मूं वटि अची वेंदव। त संगम युग आहे ई सभिनि सां बुद्धि योग घटाए हिकु बाप सां जोड़े करे कर्म क्षेत्र में कर्म बि करिणो आहे, छोजी हिननि में बि सभिनि में भरिणो आहे न। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सिर ते जो पापनि जो बोझ आहे हुनखे योग अग्नि सां भस्म करिणो आहे। बुद्धि सां देह सां देह जे सभु संबंध छॾे हिकु बाप खे यादि करिणो आहे। ॿियो आहे पुकारण व चिलाइण जे बजाए पंहिंजे शांत स्वदर में स्थित रहणो। शांति असांजे गले जो हार आहे, शांति असांजे गले जो हार आहे। देह अभिमान सां में अची करे मां मुंहिंजो शब्द न चइणो, स्वयं खे आत्मा निश्चय करणो। वरदान, पंहिंजी सतोगुणी दृष्टि द्वारा अन्य आत्माउनि खे बि जी दृष्टि वृत्ति खे परिवर्तन करण वारा साक्षात्कार मूर्त। कहावत आहे दृष्टि सां सृष्टि बदलंदी आहे। त तव्हांजी दृष्टि अहिड़ी सतोगुणी हुजे जो कहिड़ी बि तमोगुणी व रजोगुणी आत्मा जी दृष्टि वृत्ति ऐं उन्हनि जी स्थिति ई बदिली वञे। जो बि असांजे साम्हूं अचे उन्हनि जी दृष्टि द्वारा, जो बि तव्हांजे साम्हूं अचे उन्हनि खे दृष्टि द्वारा टई लोक पंहिंजी पूरी जीवन कहानी जो मालूम पइजी वञे। इहे नज़र सां निहाल करणु थियो। बाबा चईं न हिकु सेकेंड में 7 ॾींहंनि जो कोर्स, उहो कॾहिं थींदो जॾहिं असां उन्हनि खे नज़र सां निहाल करण जी स्थिति में हूंदासीं, है न। जीअं बाबा बि पहिरियों त ॿारनि पुरुषारत कयो, अंत में बाबा छा कयनि, अव्यक्त बाबा नज़र सां ई निहाल कंदा आहियूं। त बाबा जी हिकु दृष्टि सां ई असांखे 3 लोक अनुभव थी विया कि असां परमधाम में किथे रहंदा हुआसीं, अव्यक्त वतन, स्थूल वतन में असां कीअं कीअं चकर लॻायोसीं, है न। पंहिंजी पूरी जीवन कहानी असांखे बाबा हिकु नज़र सां ई ॾेखारे छॾियो। अंत में जॾहिं ज्ञान जी सर्विस न थींदी तॾहिं इहा सर्विस हलंदी, नज़र सां निहाल करण जी सर्विस हलंदी। स्लोगन आहे पवित्रता जो प्रैक्टिकल स्वरूप सत्यता दिव्यता आहे। पवित्रता जो प्रैक्टिकल स्वरूप कि तव्हां पवित्र आत्मा आहियो। उहो कीअं पतो लॻंदो कि जेतिरा तव्हां
जेतिरो तव्हां में सत्यता हूंदी ओतिरो तव्हां में पवित्रता हूंदी। अर्थात जेतिरी तव्हां में पवित्रता हूंदी ओतिरो तव्हां में सत्यता हूंदी, मतिलबु ओतिरो तव्हां में दिव्यता हूंदी। अव्यक्त इशारो आहे, मधुरता ऐं नम्रता जो गुण झुकाइणु सेखारींदो आहे। जेतिरो हाणे तव्हां संस्कारनि में संकल्पनि में झुकंदो ओतिरो विश्व असांजे अॻियां झुकंदी। झुकण अर्थात झुकाइण, संस्कार में भी झुकण, ये संकल्प भी न अचे ॿियो असांजे अॻियां बि त कुझु झुके न असांखे पंहिंजे पुराणे संस्कारनि खे जॾहिं बाबा जहिड़ा संस्कार धारण करे, बाबा जहिड़ा संकल्प धारण करे, बाबा जहिड़ी मत धारण करे जीवन में हलणो आहे। असां झुकंदासीं त सभी झुकंदा। त सचे सेवाधारी उहे हूंदा आहिनि जो सभिनि जे अॻियां झुकंदा, है न, तॾहिं त सेवा करे सघंदा न। सभिनि जे अॻियां झुकणु मतिलबु ईअं न कि असां उन्हनि जो चयो मञूं, उन्हनि जीअं खाऊं पीऊं घुमूं। इहो थियो कि चलो उहो कुझु बि उल्टो सुल्टो चईंदा रहनि त बि असांजो कमु आहे उन्हनि खे संदेश त ॾियणो आहे न, है न। हिन रीति बाबा चवनि था। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।